अम्मा मलार की घणो ॻाल्हाइण जी आदत हुई ऐं मां हमेशा हुनखे टोकंदी हुयसि। अॼु ॾिस अम्मा, मां हिन जो आवाज़ ॿुधण लाइ सिकां पई ऐं हीअ चुप पियो आहे, ॻाल्हाए छो न थो अम्मा? धीअ राणी, सब ॻाल्हियूं ज़िंदगीअ सां हूंदियूं आहिनि। ही मिट्टी जे ढेर ते सदैव ख़ामोश रहंदा आहिनि। मलार, मलार तू मुझे आवाज ॿुधी रही मलार? ॾिस न, ॾिस मां केॾी सिक सां तो सां मिलण आई आहे मलार। ॿुधी थो न तूं? मां त जहिड़ो करे पाण खे खड़ाए आई आहियां, तुंहिंजे बि छोड़े त मुंहिंजा पैर ई कटे छॾिया आहिनि। उथण वेहण जहिड़ी बि नाया रही। उथी मलार, उथ, उथी मथो हटाई आहियां। धीअ, तू केॾा बि वाका कर, ही तोखे ॿुधी न सघंदो। अम्मा, जेकॾहिं तोखे इहा पक हुई त तूं मूंखे हिते छो वठी आई आहीं? छो वठी आई आहीं मूंखे हिते? हाणे इन्हनि ॻाल्हियुनि जो को फ़ाइदो न आहे मुंहिंजी राणी। मां त इहा आस खणी आई हुयसि त मुंहिंजे सॾ ते मलार पंहिंजे पाण खे कोन रोकींदो, ख़बर पहाड़े उथी वेंदो ऐं मूंसां ॻाल्हियूं कंदो। अम्मा, ॻाल्हियूं कंदो। खुदा जी का मार पवई। कल रात खां वठी अख न बंद कई आहे मूं। हिक मिंट जे लाइ बि तो सुम्हण न ॾिनो। मुंहिंजियूं अखियूं निंड लाइ फाटन थियूं पयूं। भले तुंहिंजूं अखियूं फाटन, मूंखे कहिड़ो नुक़सान आहे? तव्हां मूंखे हितां कॾहिं वञण ॾींदो? हिन हाल में रहण खां त बहितर आहे तव्हां मूंखे उफट मारे छॾियो। इहा तुंहिंजी ख़्वाहिश बि एसपी साहब पूरी कंदो। तूं पंहिंजे एसपी साहब ॾे न्यापो करा। हू जीअं मूंखे चवंदो मां करण लाइ तयारु आहियां। रुगो हिकिड़े मिंट लाइ मूंखे रुगो अखि हण ॾे। मुंहिंजूं कल्ह खां वठी अखियूं फाटन थियूं। इहो सभु इंसान जे इल्म जे काल जे करे आहे। माण्हुनि में शहूर न हूंदो न तो मादी तरक़ीअ खे अहमियत ॾींदा, कामयाबनि खे हासिल शयुनि में ॻणींदा, इख़लाक़, अदब ऐं इल्म खे ॿिए दर्जे में रखियो वेंदो। मां साथ छॾे हिननि फ़लसफ़नि खे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।